अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़। शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल के पिया संजोरो लॻ वॾी आबादी रखंदड़ क़दीमी ॻोठ शाह सिकंदर आबाद बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं वसीम अकरम चांग खां। जी वसीम, आगाह कजो। जी बिल्कुल, ॻोठ शासक वॾे ॻोठनि जो वधीक चवण त असांजे ॻोठ खे न रोड, न रस्तो, न गैस, न पाणी जे पीअण जी साफ़ पाणी पीअण जी सहूलियत न हुजण करे तमामु घणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि जो वधीक चवण हो त चो तरफ़ गंदगी जा ढेर हुजण करे असांजे ॻोठ में केतिरी बीमारियुनि जनम वरितो आहे। सियासी उम्मीदवारनि इलेक्शन टाइम नज़र ईंदा आहिनि ऐं वॾा वॾा वाइदा करे वरी गुम थी वेंदा आहिनि। मुज़ाहिरनि जो MNA, MPA, DC सांगड़ ऐं वज़ीर आला सिंध मुतालबो कयो आहे त असांजा जाइज़ बुनियादी मसइला हल कया वञनि ऐं असांजे ॻोठ शाह सिकंदराबाद खे बुनियादी सहूलियत फराहम कयूं वञनि। जी